खबरें सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयां थी। नौशरो फिरोज़ मां अहम ज़फ़र टगर जी रिपोर्ट मूजिब त बिरा सिटी पुलिस एसएचओ गम्स हॉस्पिटल में ड्यूटी ते वेंदड़ बिरा रोड वासी डॉक्टर नईम मलिक खे गिरफ़्तार करे लॉकअप करण ख़िलाफ़ बिरा सिटी मेन चौक ते सिंध बार कौंसिल जे नामोर वकील अब्दुल सत्तार, वकील लाक़त बिरोही, वकील शान आरई ऐं शहरनि पारां पुलिस गर्दीअ ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते एडवोकेट अब्दुल सत्तार गिरफ़्तार थियल डॉक्टर जे वालिद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 10 ॾियारा अॻु बिरा सिटी थाणे जे जलपाणी पुलिस चौकी भरिसां अणॼातल हथियारबंदनि फुरू गम्स हॉस्पिटल ड्यूटी वेंदड़ डॉक्टर नईम मलिक ऐं एजाज़ विचड़ो खां 40,000 रोक रक़म, 3 मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे विया हुआ, जंहिंजी एनसी पुण दाख़िल थियल हुई। बिरासिटी थाणे जे एसएचओ लाल ॾिनो शहर पुलिस गर्दी कंदे ड्यूटी वेंदड़ डॉक्टर खे ना गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। पुलिस जी एतिरी ॾाढ ऐं बदमाशी जो फुर मुतासिर डॉक्टर खे गिरफ़्तार कयो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। 10 ॾींहं गुज़रण बावजूदि फुर थियल सामान त वापसि न कयो वियो, पर फुरुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उल्टो 12 मुल्क जे गम्स हॉस्पिटल जे डॉक्टर खे लॉकअप कयो वियो आहे। जेसीं ताईं डॉक्टर नाहक गिरफ़्तार थियल डॉक्टर आज़ाद न कयो वेंदो, तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। एहतजाज सबबि ट्रैफ़िक मुकमल तौर बंदि थी वई। होॾां राब्तो करण ते एसएचओ लाल ॾिनो शहर ॿुधायो त हिननि खां फुर थियल सामान वापसि मिलियो आहे। पुछा करण लाइ डॉक्टर घुरायो हो, जंहिंखे छॾे ॾिनो आहे। ॿिए पासे 1 कलाक ताईं जारी रहंदड़ एहतजाज डॉक्टर नईम मलिक खे पुलिस पारां छॾण खां पोइ ख़तमु कयो वियो।